जॾहिं ॻाईंदो हो त रुॻो दिलियूं न ॻाईंदियूं हुयूं पर सिंध बि ॻाईंदी हुई ऐं पोइ ईअं लॻंदो हो जा जक जूनागढ़ में को अता ई आयो कामिल कढी केनरो वेही वॼायो चारण थे चाहियो त मारी आहे मङणो अलस्ती मस्ती जे रंगनि में रचियल अलबेलो ही वजूद जॾहिं अलण बणिजी सिंध ॻाईंदो हो त सिंध जे माण्हुनि जे अंग अंग में पूरो पलटो खाई उथंदा हुआ ऐं चई ॾींदा हुआ त 100 सिर न पाए जे तंद बराबरि तोरिया त बि उटल ओॾाहीं थिए जेॾा बीजल बुराए सखणूं हॾाए सिर में सजन ना हाकी जामशोरे वेझो आमरी ॻोठ में 1932 में जन्म वठंदड़ अलण फ़क़ीर न रुॻो सिंध जे सरकारी ऐं गैर सरकारी प्रोग्रामनि में ॻाए पाण मोखियो पर उन पर ॾे में बि लतीफ़ जी शाइरी ॻाए ख़ूब दाद हासिल कयो मंगनहार घराणे सां तालुक़ रखंदड़ अलण फ़क़ीर उहो रागी हो जंहिंखे फ़क़ीर ज़वार कुर्बान लंजवाणी ऐं मूलचंद महाराज जहिड़ा राग जा ॼाणू उस्ताद मिलिया सिंध यूनिवर्सिटी जे फाइन आर्ट्स में पटेवाली जी नौकरी जा फ़राइज़ सर अंजाम ॾींदड़ अलण फ़क़ीर उन वक़्तु ॾेहां ॾेह मशहूर थी वियो जॾहिं हुन मोहम्मद अली शेखी सां भेटाई जी वाई ॻाए माण्हुनि खे जुमाए छॾियो नाले वारे लेखक मुमताज़ मिर्ज़ा मार्फत रेडियो ऐं टीवी ते मुतारफ़ थींदड़ अलण फ़क़ीर न रुॻो 1980 में सदारती अवार्ड माणियो पर हुन 1982 ऐं 1984 में लतीफ़ अवार्ड ऐं शहबाज़ अवार्ड हासिल करे सॼी सिंध जो ॻाट ऊचो करे छॾियो ॼण कोई आवाज़ उभरे थो मथे सुर खां सवाइ साज़ वॼी वॼंदो केतिरो अॼु खां 10 साल पहिरीं असां खां जुदा थी वियल सिंध जो ही बीजल तोड़ जो असांजे विच में हाणे न आहे रहियो पर हुन जे ॾाह ते ॾाह खे न सिंध जा माण्हू विसारे सघंदा न सिंध विसारे सघंदी न लतीफ़ जा लफ़्ज़ विसारे सघंदा